अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, वेलकम टू सिंधी कुकिंग चैनल। अॼु मां तव्हांखे ॿुधायां पई त जाण खे साफ़ु करण जो सही तरीक़ो कहिड़ो हूंदो आहे। हीअ जाण आहे जंहिंखे अजवाइन बि चवंदा आहिनि। हीअ मां घुराई हुई, हिन में काफ़ी मिटी टिकर बितर जेको कुझु बि आहे उहो असांखे साफ़ु करिणो आहे। जीअं असां सर्दियुनि में इस्तेमालु कंदा आहियूं जाण जो, पकोड़नि में या काढ़ो वग़ैरह ठाहींदा आहियूं। जाण जा इलाही फ़ाइदा आहिनि। जाण ॾिसो था हिन मां केॾी धूड़ मिटी पई थी निकिरे, त हीअ जाण मां तक़रीबन घुराई हुई हिकु पाव, ऐं हिनखे मां पहिरियां त 2 बाउलनि में पाणी खयो, हुन में जाण खे विधो आहे। हिनखे मां हल्के हथनि सां घुमायां पई त जीअं हिन में जेके पथर वग़ैरह आहिनि उहे भुरी वञनि ऐं जेकी मिटी किचिरो वग़ैरह आहे उहो तरे में रहिजी वञे। हिनखे चङी तरह सां साफ़ु करिणो आहे, छो त जाण में मिटी इलाही थींदी आहे, त माण्हू अगरि ईअं इस्तेमालु कंदो त फ़ाइदे जे बदिरां नुक़सान बि थी था सघनि। त हिनखे साफ़ु करणु ज़रूरी आहे। त हिनखे मां हाणे छाणी सां जेकी मथां जाण तरे पई हुनखे कढी, ऐं जेको ॿियो पाणी बाउल में हुयो उन में ऐड कंदसि। ऐं आहिस्ता आहिस्ता हिन जे मथां जेका बि जाण आहे उनखे मां कढंदी पई वञा। ऐं हिन धोअण सां हिन जो को बि माना फ़ाइदो घटि न आहे थींदो, इहो साफ़ु थी वेंदी आहे ऐं हिन जो ज़ाइको ऐं जेका हिन जो टेस्ट उहो ई रहंदो आहे। हे फाइनल जेको तरे में मिटी किचिरो वग़ैरह हुयो हुनखे असां छाणी वठंदासीं। ॾिसो केतिरो हिन में मिटी ऐं किचिरो रहियल आहे। त हिनखे बि आख़िर में असां हिनखे बि सॼो पाणी विझी ऐं साफ़ु कंदासीं, जीअं असां हिन में ज़ाया बि न थिए कुझु बि जाण, ऐं साफ़ु बि चङी नमूने सां थी वञे। जेको ॾिसो तरे मिटी वग़ैरह हिनखे असां ज़ाया कंदासीं, या असांजे कम जी न आहे मिटी। हिन छाणे जे मथां बि असां इहो पाणी ड्रेन कंदासीं, जीअं आख़िर में जेको बि हिन जो रहियल मिटी आहे उहा बि साफ़ु थी वञे। हिन पाणी खे असां हारे छॾींदासीं। ॾिसजो तव्हां हिन में मिटी तरे में केतिरी सारी मिटी आहे। इहे खाइण सां ज़रूरु असांखे नुक़सानु थिए, हाणे जाण हुजे जीरो हुजे, हिननि खे साफ़ु करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। हाणे मां ॿियो पाणी खणियो आहे, साफ़ु पाणी। हे तक़रीबन ॾिसो असां हाणे ॿिए पाणी मां कढंदासीं। हे असां सम्झो त 3 दफ़ो पाणी में था हिनखे असां ऐड कयूं। 3 पाणियुनि सां हिनखे असां साफ़ु कंदासीं। हिनखे बि साॻे नमूने सां असां सॼो मथां कढी वठंदासीं। पोइ आख़िर में असां जेको रहियल आहे उन ते पाणी असां साफ़ु कंदासीं। हे पाणी हिन जो जेको आहे कंहिं माना यूज़ जो न आहे, हिनखे असां बहितर आहे त हारे छॾियूं, छो त हिन में मिटी इलाही हूंदी आहे पाणी में। ॿिए चकर में बि असांजी थोरी मिटी जेका हुई उहा असां जी निकिरी वई आहे। हाणे बाक़ी 3rd टाइम असां जेको हुनखे साफ़ु कंदासीं सही हिन मां साफ़ु पाणी मां। ऐं जो असांजो हाणे साफ़ु थी वई आहे। असांजो पाणी हिन में कुझु बि मिटी वग़ैरह न आहे, आई साफ़ु निकितो आहे। हाणे असां हिनखे जेको आहे किथे बि सुकाईंदासीं। तक़रीबन 1 ॾींहं में हे सुकी ड्राई थी वेंदी। ऐं ॾिसो त मां हिनखे खट जेकी असांजी हूंदी आहे चारपाई, हुन ते हिकिड़ो रुमाल विछाए हुनजे मथां फैलाए छॾियो आहे त जीअं चङे नमूने सुकी वञे।